दादू उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज में शागिर्दनि जे लाइ स्पोर्ट्स फेस्टिवल जारी। रांदियुनि जे दौरान शागिर्दनि खे पंहिंजे फ़ैसिले करण जा मुकमल इख्तियार हूंदा। टीम वर्क जे दौरान ऐं रांदि खेॾण जे वक़्तु कावड़, ख़ुशी ऐं जोश वारा जज़्बा महसूस कया वेंदा आहिनि। कॾहिं खेॾण वारी कैफ़ियत, कॾहिं हाराइण वारा लम्हा शागिर्दनि खे यादि रहंदा आहिनि। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू पंहिंजे शागिर्दनि जी यादगिरीअ खे महफ़ूज़ करण लाइ स्पोर्ट गाला जो प्रोग्राम रखियो आहे। 11वीं इंजीनियरिंग क्लास ऐं 12वीं मेडिकल क्लास जे शागिर्दनि विच में फुटबॉल जी मैच थी गुज़री, जंहिंमें 11वीं इंजीनियरिंग जे शागिर्दनि 3 गोलनि तां फतह पंहिंजे नाले कई। स्पोर्ट गाला खे दिलचस्प करण लाइ उस्तादनि जे विच में क्रिकेट जी मैच कराई वई, जंहिंमें प्रोफेसर इरफान जी टीम जो मुक़ाबिलो प्रोफेसर काज़ी सिकंदर जी टीम सां थियो। पहिरीं बैटिंग कंदे प्रोफेसर इरफान जी टीम 98 रन्सनि जो टारगेट ॾिनो, जॾहिं त प्रोफेसर काज़ी सिकंदर जी टीम मुक़ररु स्कोर आख़िरी ओवर में बराबर कयो ऐं मैच ड्रा करार ॾिनो वियो। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, टोंग न्यूज़, दादू।